आ हीअ ई दुनिया सुख जो हंधु, आ हीअ ई दुनिया सुख जो हंधु, मिलन भले दुखन संदा अंबार, हयाती लॻे भूमि ते बार, महकंदो महकंदो तब सुख सां आगंध, आ हीअ ई दुनिया सुख जो हंधु। बराबरि हिते हर शइ फ़ानी, बराबरि हिते हर शइ फ़ानी, उते जूं बका ॾिठी मूं कीन, उते जी बका मूं कीन ॾिठी, हिते जी हर शइ लॻे मिठी, हली अच ऐश करियूं जानी, बराबरि हिते हर शइ फ़ानी। सिंधियुनि जी बर्ख लेखिका, अदीबा, तहलीमदान श्रीमती डॉक्टर कमला गोकलाणीअ जो जनम 16 जून 1950 ते अजमेर शहर में श्री नारायणदास धनजाणीअ जे घर में थियो। श्री नारायणदास धनजाणी संत स्वामी किशनदास प्रेम प्रकाश जा फर्जंद हुआ ऐं फ्रीडम फाइटर पिण हुआ ऐं अजमेर में मास्तरी कंदा हुआ। कमला गोकलाणीअ जिन जी माता रुकमणी पिण स्कूल में हेड मास्टर हुई। माता पिण तहलीमी खेत्र में चुस्त ऐं ॾाढो साईं संत। स्वाभाविक डॉक्टर कमला गोकलाणीअ जो लाड़ो नंढे हूंदे खां ई तहलीम ऐं साहित्य तरफ़ रहियो। हुन पहिरीं अजमेर जे राजेंद्र स्कूल में शिक्षा वरिती ऐं पोइ अजमेर यूनिवर्सिटीअ में। कमला जी, अव्हां जो सिंधी साहित्य ऐं तालीमी खेत्र में जजो योगदान आहे। असीं ॼाणणु चाहींदासीं कि तव्हांजे तालीमी खेत्र में शुरूआत कीअं थी ऐं उन में अॻियां कीअं वधिया। महिरबानी शोभा जी। जजो योगदान त नथा चई सघूं, छो जो असीं इंसान अधूरा आहियूं, रुॻो परमात्मा परिपूर्ण आहे, पर तॾहिं बि घरू एटमॉस्फेयर ऐं महिनत सां जेकी कुझु थी सघियो आहे उहा शेवा कई आहे। अमां सोन चांदी कोन खणी आई, बाबा चरखो खणी आया, ऐट जेको हलाईंदा हुआ, ऐं किताब खणी आया। त जीअं पढ़णु 5 6 दर्जो ई पढ़ियासीं ऐं किताब पढ़ण जो नशो चढ़ी वियो, ॼण जज़्बो लॻी वियो, घर जो वातावरण ई अहिड़ो हो। मुंहिंजा वॾा बाबा सन्यास वरितल हुअनि, स्वामी टेऊंराम सां गॾु हलंदा हुआ। उन्हनि जूं सिख्याऊं, उन्हनि जो असुर जो 2 बजे उथी मेडिटेशन करणु, भॼन ॻाइणु, उन्हनि सभिनी जो घणो असरु पियो मुंहिंजे मथां। पहिरीं प्राइमरी टीचर रहियसि, वरी BA BEd कई, प्राइवेटली पढ़ी, BEd रेग्युलर करणी पई, वरी MAd कई, ऐं उन खां पोइ पेकनि में बि वॾी मां हुअसि भाउरनि भेनरुनि में। त सभु पढ़ाई कनि, दीदी मूंखे 4 बजे चांहि खपे, मूंखे 2 बजे उथारिजांइ, मूंखे 5 बजे उथारिजांइ। हाणे हिकु लाइ पई चांहियूं ठाहियां त पोइ छो न मां बि पढ़ी वठां। सो शोभा 40 साले जी उमिरि ताईं वेठे इम्तिहान ॾिनमि। तइलीम मूं अहिड़े नमूने 5 सब्जेक्टनि में MA बि कई, BEd कई 5 सब्जेक्ट्स में, MA इन हिंदी, MA सिंधी, MAd एजुकेशन में, MA जर्नलिज़म, PG इन जर्नलिज़म, त मां कंदी वियसि। पोइ जॾहिं मूं MA सिंधीअ में कई त मां सचुपचु हिंदी भुलाए छॾी। ॼण मां हिंदीअ में कहाणियुनि जो किताबु छपायो पंहिंजो, मुखरित मौन, पर सिंधीअ जो जीअं आयो चस्को त पोइ हिंदीअ खां ॼण कटिजी वियसि, हटंदी वियसि, सेमिनार अटेंड करणु बंदि कया, ऐं सिंधीअ में MA कंदे कंदे मूं कहाणियूं बि लिखियूं जेके हिंदवासीअ में हिंदुस्तान में छपियूं। डॉक्टर कमला गोकलाणीअ जा 4 कहाणी संग्रह, 10 खोजनात्मक लेखकनि जा मजमुआ, कविता संग्रह ऐं 5 तर्जुमा, बाक़ी संपादन कयल किताब जुमिले 54 किताब शाये कयल आहिनि। साहित्य में कीअं तव्हांजी शुरूआत थी। स्वामी विवेकानंद जी मां आशिक़ आहियां, त विवेकानंद जो मूं शक्तिदायी वीचार पढ़ियो, मां पागल थी पियसि। भई अहिड़ी का ह्यूमन बींग सचुपचु हॾ मास जो पुतलो दुनिया में थी थो सघे, जेको 39 ईयर्स में गुज़ारे वञे ऐं भारत खे जगत गुरु साबित करे छॾे। त मूं बाबा खे चयोमांसि, बाबा मां विवेकानंद मिशन में थी वञा, मूंखे घर में रहणो कोन्हे। चयूं विवेकानंद गुज़ारे वियो त उनजी जीवनी त पढ़ी कोन्हे। त पोइ उन किताब जो मूं सिंधी अनुवाद कयो, ॿ टे चैप्टर खणी, ऐं तॾहिं हिंदू रोज़ानी, स्टिल हिंदू रोज़ानी निकिरंदी आहे अजमेर मां। उन जा 4 एडिशन आहिनि, बम्बई मां, अहमदाबाद मां, जयपुर मां ऐं अजमेर मां हाणे निकिरे पई, तॾहिं रुॻो अजमेर मां हुई। त उन में मूं उहो किताबु टुकड़नि में छपारायो, 2 पेज, सॼो किताबु ट्रांसलेशन करे। ऐं उन खां पोइ वरी आत्म दर्शन में जेके आध्यात्मिक लेख हूंदा हुआ उहे हिंदीअ मां सिंधी करे ॾींदी हुअसि।
छपाराईंदी हुअसि। त शुरूआति मुंहिंजी उतां खां थी लिखण जी, Translation सां। ट्रांसलेशन खां थी। पोइ वरी मां क्रिएटिव राइटिंग कई, कहाणियूं लिखियूं ऐं कहाणियुनि में मैगज़िन्स में बि मोकिलियूं, हिंदवासी में, नज़रानो में। हूअ 6 साल रिहाण, सुरभि, आत्मदर्शन, रचना मैगज़िन जी 5 साल, हिंदू भूमि हफ़्तेवार जी 2007 खां 2011 ताईं संपादिका रही आहे। तव्हां कविताऊं बि लिखियूं आहिनि जी जी, कविताऊं लिखियूं। ऐं कविताउनि जो मजमो बि शाये थियव, तू न अकेली। तू न अकेली। हा, सभु आहिनि हुन में, बंदिश में बि आहिनि, गज़ल आहिनि, पंजकड़ा आहिनि। पंजकड़ा मुंहिंजा तमामु घणा आहिनि। हेमू कालाणीअ ते मूं तमामु घणा पंजकड़ा लिखिया, सम्झो पंजकड़नि में ई हुनजी लाइफ ॾिनी आहे। तूं आहीं हेमू सदा हयात, धरिया लख रूप तुंहिंजे बलिदान, सिखनि था सबक़ सभई जवान, निडर थी सफल कये थञ मात, तूं आहीं हेमू सदा हयात। ऐं जीअं शहीदी हुअसि, शहादत हुअसि, दोस्तनि जा नाला नथे ॿुधायई, उन्हनि सभिनी ते पोइ जी पारे वारी राति, जनवरी 21 मनहूस, कई कुर्बानी तो मख़सूस, अंदर में आज़ादीअ जी तात, पोइ जी पारे वारी राति। त उन ते बि आहिनि पंजकड़ा। देशभक्तीअ ते मुंहिंजा जाम पंजकड़ा आहिनि। हयातीअ ते जाम पंजकड़ा आहिनि। हयाती आहे भली ॾींहं 4, ककर, चांडोकी, लुक या मींहुं, सुखनि ऐं दुख सां भरियल ॾींहं, सदा ॾिण वार मिसल साघार, हयाती आहे भली ॾींहं 4। त आशावादिता, ख़ुशमिजाज़ी, अंधेरा अॼु खणी आहिनि, सुभाणे रोशनी थींदी, फुटण सां बाख, कारी बाट हिकदमि दूरि थी वेंदी, उथी कर पंध न पट साही, त मंज़िल ओॾड़ी थींदी, अंधेरा अॼु खणी आहिनि, सुभाणे रोशनी थींदी। घणेई आहिनि कविताऊं, हिकु मजमूओ भले हिकु ई आहे, पर मुंहिंजो लिखियल आहिनि। ऐं नेशनल पोइट मीट्स जो एंकरिंग मूं इलाहियुनि जी कई आहे, राष्ट्रीय कवि सम्मेलननि जी। इवन असां बहुभाषी कवि सम्मेलन कंदासीं अकाडमी पारां गवर्नर हाउस में, उन में उर्दू, हिंदी, राजस्थानी, पंजाबी, उन्हनि सभिनी प्रोग्रामनि जी मूं एंकरिंग कई आहे। ऐं गवर्नर पाण अची, तॾहिं यंग एज हुई, अची पुठी ठपुरे मूंखे आसीस ॾींदो त तूं ॾाढी सुठी एंकरिंग थी करीं। त उहो कमु जाम कयो आहे। खोजना जे पासे मुंहिंजो लाड़ो लगातार जारी रहियो। जॾहिं कॉलेज में हुअसि त यूनिवर्सिटी ग्रांट कमीशन प्रोजेक्ट्स ॾींदी आहे, मेजर प्रोजेक्ट, माइनर प्रोजेक्ट। उहो मुंहिंजो सिंधी कविता में सांप्रदायिक सद्भावना, कम्यूनल हारमोनी इन सिंधी पोइट्री, ऐं उहा बिल्कुलु रुअल जो जे पिपर में परमात्मा त बबुर में को ॿियो, उतां खां वठी अॼु ताईं जेके एम कमल जे गज़लुनि में आहे, नारायण श्याम जे गज़लुनि में आहे, त अलाह ऐं ईश्वर में साॻियो अलफ़ आहे। त ओड़े नमूने जा जेके सभु रिसर्च वर्क कयो न, उहो किताबु छपायो दिल्ली एकेडमीअ। कहिड़े नाले सां? सिंधी कविता में सांप्रदायिक सद्भावना। अच्छा। ॿारनि जी कहाणी कविताऊं बि लिखियूं। त अहिड़ी तरह हर का वैरायटी आहे। जीअं भई विझी चपन जे विच में आंगुर बाबा अरर सरर तूं कर, पतंग ते कविताऊं लिखियूं, ॿारनि जे रांदियुनि ते कविताऊं लिखियूं, एकताला ताला, चिकली चढ़ो, अचो त पिंगल ॾियूं, हिन नमूने जेके ॿारनि जूं रांदियूं आहिनि उन ते बाल कविताऊं बि मुंहिंजियूं आहिनि। ऐं हिननि मैगज़िन्स में बि छपियल आहिनि, पोपटड़ा में, बाग बहार वग़ैरह में, किताब में बि शामिल आहिनि। ऐं उनखां पोइ ॿिया बि नंढा नंढा रिसर्च वर्क खणंदी वियसि, पर मेजर जेको मूं रिटायरमेंट खां पोइ वरितो उहा थींदी आहे सीनियर फेलोशिप फ्रॉम गवर्नमेंट ऑफ इंडिया इन कोलेबोरेशन विथ कल्चरल डिपार्टमेंट। त उन में मूं अप्लाई कयो सिंधीअ जे लाइ, त भई सिंधीअ ते मां कुझु करियां। मूं टाइटल रखियो सिंधी आत्मकथाऊं का अभ्यास, छो जो फारम हिंदीअ में हो। क़िस्मत जी ॻाल्हि आहे, मुंहिंजे पुट खे मूं लास्ट डेट निकिती पे फ़ोन ते चयोमांसि, भरत ही फारम भरे तूं ऑनलाइन मोकिले छॾ। त हुन टाइटल पुछियो, मूं टाइटल हिंदीअ में ॿुधायोमांसि, त हुन मदर टंग सिंधीअ जे बदिरां हिंदी लिखी छॾी। त उहो बि हिंदीअ में? मुंहिंजो हिंदीअ में वियो हली। ऐं सिंधीअ वारनि जो जगदीश लछाणीअ जो अप्रूव थी आयो। मूं चयो माना मुंहिंजो कोन थियो हूंदो, हिकु ई सीट ख़ाली हूंदी, मूंखे न मिलियो आहे, ठीकु आहे सुख। महीने खन खां पोइ मूं वटि लेटर आयो त तुंहिंजो आत्मकथाऊं का अभ्यास अप्रूव करियूं था, तूं हिन टाइम ताईं असांखे मोकिल। ऐं उनजो हर महीने 20,000 मिलंदा आहिनि सीनियर फेलोशिप जा। हर महीने 20,000, 6 महीने जा करे ॾींदा आहिनि। ऐं जूनियर फेलोशिप में 12,000। हाणे उहे 20 जे बदिरां आई थिंक 44,000 थिया हूंदा।
हाणे बजट वधियो आहे, पर उहो मुंहिंजो वॾो ग्रंथ थी वियो सिंधी आत्मकथाऊं का अभ्यास। ऐं मां ख़ुशि थियसि त हिंदीअ में थियो त सुठो, छो जो सिंधी त वरी बि सिंधियुनि पढ़ी हूंदी। हिंदी जगत ताईं आत्मकथा जहिड़ियूं शयूं वञनि, जंहिंमें मालीअ जा 5 भाङा, अदब ऐं अदीब नाले सां, कीरत बाबाणीअ जा 4 भाङा, कुझु ॿुधायूं कुझु लिकायूं, ईअं त 26 खनि आत्मकथाऊं मूं खयूं। ऐं बाक़ाइदे रुगो उन्हनि जो अभ्यास न करिणो पियो मूंखे, पर हिंदीअ जूं मूं 20 खनि थीसिस इशू करायूं लाइब्रेरीअ मां। पहिरीं उन्हनि जो अभ्यास कयो, पोइ उन नमूने मूं सिंधी आत्मकथाउनि ते बि रोशनी विझण जी कोशिशि कई, त उन मां जेके जेके ॻाल्हियूं उभरी आयूं उहे रुगो उन शख़्स जो शख़्सी जीवन जो बयानु कोन आहिनि, उन्हनि जो जनमु किथे थियो, छा छा कयूं, पर सिंधियत जी हलचल, आज़ादी आंदोलन में सिंधियुनि जो योगदानु, असांजे विरहाङे खां पोइ असां जेके कैंपुनि जी ज़िंदगी ज़िलालत भरी ॾिठी, तकलीफ़ूं ॾिठियूंसीं, वरी कीअं असां तरक़ी कई, कीअं हद जो पोरियो करे महिनत करे ऐं हासिलु कयोसीं पंहिंजो मुक़ाम, जो अॼु मकानी माण्हू असां सां जेलसी था रखनि। अॼु जेकॾहिं कंहिं बि शहर जा टॉप 10 सिटीज़न खणो, उन मां 2-3 सिंधी ज़रूरु हूंदा, भले आदमशुमारी केतिरी बि घटि हुजे, पर ऊचे मुक़ाम ते ज़रूरु हूंदा। त इहे सभु ॻाल्हियूं उन्हनि आत्मकथाउनि मां उभरी आयूं। त हर तरह जो सिंधियुनि सां वाबस्ता कुझु बि इतिहास खपे, उहो मुंहिंजे उन किताब में पाण खे मिली वेंदो, छो जो कीरत जहिड़ो माण्हू लिखे थो, मालीअ जहिड़ो माण्हू लिखे थो, पोपटी लिखे थी, रत्ना गोदिया लिखे थी, बिनीता नागपाल लिखे थी, लेडीज़ ते बि मूं ख़ासि फोकस विधो, जिन जिन लेडीज़ जूं आत्मकथाऊं आहिनि, त पाण हिंदीअ वारा जिन साथियुनि पढ़ियूं उहे वाइड़ा थी विया, चयूं हिंदी में भी इतनी आत्मकथाएं, भाई एक आत्मकथा के 5 भाग हों, 4 भाग हों, नहीं है। आपके सिंधी के इतने विद्वान हैं, इतनी विदुषियाँ हैं, तो उन्हनि मूंखे पाण एप्रिशिएट कयो। अहिड़ी तरह रिसर्च जे खेत्र में मुंहिंजो रुगो उते ई ब्लॉक कोन थियो, 16 ताईं मुंहिंजी उहा फेलोशिप, सीनियर फेलोशिप भारत सरकार वटां मिलण ई हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे, क़बूल थियणु असांजी थीसिस वॾी ॻाल्हि हूंदी आहे, सिनाप्सिस, त उहा थी वई, त उन लाइ मूंखे प्राउड ज़रूरु थींदो आहे। इहो मुंहिंजे अभ्यास जो असरु थियो, परमात्मा जी कृपा आहे या कुझु बि आहे, पर हिंदीअ में मूंखे पहिरीं सिंधीअ खे मिली अथव फेलोशिप, सीनियर फेलोशिप। तव्हां मकाला बि काफ़ी घणा लिखिया, तमामु सेमिनारनि में पढ़िया, घटि में घटि 150। डॉक्टर कमला गोकलाणी सिंध ऐं हिंद जी मान्यता हासिलु कयल हिकु बर्ख अदीबा, महक़क़, खोजनीक, तनक़ीद निगार, कहाणीकार, मज़मून नवीस, सहाफ़ी ऐं कवतरी आहे। डॉक्टर कमला भारत जी पहिरीं सिंधी अदीब आहे जंहिं असांजे बॉम्बे यूनिवर्सिटीअ मां हिकु सिंधी शहर में कुदरत जो चिट विषय ते खणी करे हिकु वॾो खोजनात्मक मयारी मक़ालो लिखी ऐं सिंधीअ में डॉक्टर जी डिग्री हासिलु कई आहे। मूंखे चङी तरह यादि आहे त ताज़ो ई सिंध में असांजे सिंध थ्रू एजिस, सिंध सदियुनि खां इंटरनेशनल सेमिनार थियो हो। उन में जेको मक़ालो असांजी भेण कमला पेश कयो, उहो सिंध में, न सिर्फ़ु सिंध में, पर उन खां पोइ जॾहिं उहो मीडिया ते रखियो वियो त काफ़ी साराहियो वियो। मां भेण डॉक्टर कमला जे सेहतमंद जीवन ऐं वॾी आवड़ जे लाइ दुआ गो आहियां, जीअं हूअ अञा बि सिंधी अदब जा जेको आहे सो घड़ा भरींदी रहे ऐं जेको नालो हुन सिंध ऐं हिंद में कमायो आहे उनखां बि वधीक कमाए। सिंधी ॿोलीअ खे 8 शेड्यूल में आणण जो हिकु फ़ाइदो इहो बि मिलियो आहे कि IAS जे लाइ सिंधी ॿोली तस्लीम थियल आहे। बिल्कुलु। ऐं घणा ई सिंधी अॼुकल्ह सिंधी ॿोलीअ में IAS करे रहिया आहिनि, ऐं तव्हां शायदि उन जे लाइ क्लासिस वठंदा आहियो अजमेर में। उन खां अॻु RS जा बि मूं क्लास वरिता। असां वटि राजस्थान पब्लिक सर्विस कमीशन में राजस्थान एडमिनिस्ट्रेटिव सर्विस लाइ सिंधी सब्जेक्ट इंक्लूड हो, कांता खथुरिया करायो। त उन में हिकु छोकिरी त मुंहिंजी स्टूडेंट ई RS बणी, सिंधी सब्जेक्ट खणी, ज्योति ककवाणी। ऐं परेशानी इहा थी आहे, हुनजी माउ चए थी हिनखे ऑफिसर त ठाहे, हाणे हिन जे लाइक़ु घोटु ॻोल्हे ॾे, हिन लाइ किथां हाणे एॾो पढ़ियल ऑफिसर छोकिरो।
IAS में पहिरियों सिंधी जेको सिंधी सब्जेक्ट सां पढ़ाई करे IAS बणियो उहा आहे राजाराम भागवानी। अॼुकल्ह उहो रेलवेज़ में कमिश्नर आहे। ॿियो सिंधी असां IAS सुंदर अगनाणीअ जो पुटु आहे, मनोहर अगनाणी, ही वॉज डॉक्टर। त राजाराम खे 20 सालनि खां पोइ इहो ध्यान में आयो त अकेलो मां छो हुजां या मनु छो हुजे, इहो प्रचार थिए। पोइ NCPSL खे अप्रोच थी, रवि टेकचंदानी तॾहिं डायरेक्टर हो, ऐं हिननि हर शहर में वञी इन ॻाल्हि जो प्रचार कयो, वर्कशॉप्स कयूं, लेक्चर ॾिनऊं। हा, हाणे लॻभॻि हर साल हिकु या ॿ ॼणो अचे पियो। 20 सालनि में अगरि हिकु अचे हा त सिंधियुनि जो रुतबो ई को ॿियो हुजे हा। हेॾा एडमिनिस्ट्रेटिव सरकार जेका मिनिस्टर हूंदा आहिनि उहे थोरी हलाईंदा आहिनि। 5 साल में आया विया ब्यूरोक्रेट्स हलाईंदा आहिनि। असांजा सिंधी ब्यूरोक्रेट्स हूंदा, उहे सिंधी भाषा, सभ्यता, संस्कृति ऐं साहित्य लाइ करे सघंदा। त हींअर मां जेके क्लासिस वठंदी आहियां, अजमेर बि ॿार रहंदा आहिनि अची, होटलुनि में रहनि, असां कॉलेज में क्लास वठूं, असां बिल्कुलु फ्री वठंदा आहियूं। ऐं IAS जे कोर्स में जेका पोइट्री आहे उन में शाह, सचल, सामी, बेवस ऐं विरहाङे खां पोइ सिंधी शाइरी। त उन में शाह वारो पोर्शन जेको आहे सो बलदेव मटलानी जे आवाज़ में ऑडियो CD ठहियलु आहे, ऐं बाक़ी सॼी पोइट्री मुंहिंजी ऑडियो CD आहे। उन में सॼी पोइट्री पहिरीं रेसाइटेशन आहे, पोइ उनजी भावार्थ ॿुधायल आहे मिसालनि सां। त को ॿार घर में वेही बि पढ़ाई करे सघे थो, आराम सां करे थो सघे। त हाणे हिकिड़ो असांजो IAS जबलपुर में SP ठहियो आहे, जेको CA हो, 10 लख जो पैकेज हुअसि, उहा नौकिरी छॾे IAS ठहियो आहे। ऐं हर साल जेके ॿार 20-25 अपियर थियनि था, पर स्टेजिस आहिनि, कॉम्पिटिशन टफ आहे, लखें ॿार था विहनि, उन मां छंड जी अचनि। लेकिन सिलसिलो शुरू थियो आहे, इहा हिकिड़ी आशावादी नज़र आहे। ऐं मां नौजवान टईअ खे इहा वेनिती बि करियां थी त तव्हां इन जो फ़ाइदो वठो। असां पैसा घणेई कमाया, हाणे ॿारनि खे, माइटनि खे बि चवां थी, ॿारनि खे मौक़ो ॾियो, उहे सिंधी सब्जेक्ट ऑप्ट करे IAS बणिजनि ऐं असांजो रुतबो वधंदो। साहित्यिक ऐं तहलीमी खेत्र में सरगम रहण सां गॾोगॾु हूअ सुठी गृहिणी पिणु रही आहे। संदसि शादी 28 डिसंबर 1975 ते श्री चंदर गोकलाणीअ सां अजमेर में थी। श्री चंदर गोकलाणी राजस्थान इलेक्ट्रिसिटी बोर्ड में सीनियर अकाउंटेंट जे पद ते हुआ। डॉक्टर कमला गोकलाणीअ खे 2 पुट आहिनि। वॾो पुटु भरत कंप्यूटर इंजीनियर आहे ऐं अजमेर जे गवर्नमेंट कॉलेज में एसोसिएट प्रोफेसर आहे। नंढो पुटु बिज़नेस में आहे। 2 पुट शादीशुदा आहिनि। वॾे पुटु भरत जी ज़ाल सोफिया कॉलेज अजमेर में लेक्चरार आहे। भरत खे हिकु धीअ 13 सालनि जी आहे। नंढे पुट जी ज़ाल MPhil आहे ऐं नंढे पुट खे 1 साल जो पुटु आहे। हर औरत, हर सक्सेसफुल महिला जे पुठियां कंहिं न कंहिं मर्द जो हथ हूंदो आहे। त इहो त तव्हांखे ॿुधाइण जी ज़रूरत कान्हे कि उहो हथ कंहिंजो आहे। बिल्कुलु सही ॻाल्हि। मुंहिंजा पिता साहिबु श्री चंद्र गोकलाणी, अगरि उहे न हुजनि हा त शायदि मुंहिंजी अमड़ एतिरी ऊचाइयुनि, एतिरी बुलंदियुनि ते न पहुचे हा। चवंदा आहिनि भॻवान खां पोइ अगरि कंहिंजो दर्जो आहे त उहो आहे माउ पीउ जो। बिल्कुलु सटीक ॻाल्हि आहे। मुंहिंजी अमड़ जे बारे में मां जेतिरो ॻाल्हायां ओतिरो घटि आहे। पूरो खज़ानो आहे दोस्तों। हिंदुस्तान जी पहिरीं महिला जंहिं सिंधी विषय में PhD कई आहे, मूंखे फ़ख्रु थो चए इहो ॿुधाइण में। पर हिन वरिष्ठ साहित्यकार, प्रसिद्ध साहित्यकार जे पुठियां हिकिड़ी संजीदा महिला, संजीदा लेडी लिखियलु आहे। चाहे नुंहं जे रूप में हुजे, चाहे ससु जे रूप में, चाहे निराण जे रूप में हुजे, चाहे भाॼाईअ जे रूप में, चाहे पंहिंजे पुटनि खे पढ़ाइण जी ॻाल्हि हुजे। असांजे बोर्ड जे इम्तिहाननि ताईं असांजी अमड़ असांजो पूरो ध्यानु रखियो। ऐं इन करे मुंहिंजे 10 दर्जे में हिंदी सब्जेक्ट में मूंखे डिस्टिंक्शन मिली, छो कि मुंहिंजी मदर मूंखे पाढ़ियो हो। त भॻवान खां इहा ई प्रार्थना आहे त असांजा माउ पीउ ॿिन्ही खे दीर्घायु रखे, ॿिन्ही खे स्वस्थ रखे। इन्ही कामनाउनि जे साथ जय हिंद, जय झूलेलाल। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि तव्हां खां पुछणी, साहित्य में बि तव्हां काफ़ी जजो लिखियो आहे, चओ त 55 किताब तव्हांजा छपजी। उहे मतिलबु टेक्स्ट बुक्स खे इंक्लूड करे आहिनि। राजस्थान में जेके दर्सी किताब हलंदा आहिनि, पहिरें खां 8 ताईं लिखिया, ऐं उन खां पोइ 9 खां 12 ताईं 82 किताब, पोइ 25 खनि थींदा। 25 क्रिएटिव राइटिंग 25 खनि आहिनि। पर 25 बि काफ़ी तइदाद आहे। इहो कीअं मुमकिन थी सघियो आहे? जेको मूं सेमिनार्स लाइ घर खां निकिरणु शुरू कयो, उहो ॿारनि जो बोर्ड क्लियर थी वञण खां पोइ।
तेसि ताईं लिखी मोकिलींदी हुअसि, महिनत कंदी हुअसि। बाक़ी बोर्ड क्लियर थी वियनि पोइ मूं चयो हाणे मां उन्हनि खे पढ़ाइण जे लाइक़ु आहियां कोन। हाणे त हू वॾा थी विया, को हू इंजीनियर बणियो, हू CA जी तयारी पियो करे नंढो, त पोइ मूं ॿाहिरि निकिरणु शुरू कयो। ऐं ॿियो मूं निंड तमामु घटि कई आहे लाइफ में, पर परमात्मा जी शक्ति आहे, प्रेयर में वॾी शक्ति आहे। प्रार्थना ज़रूरु कंदी आहियां, सुबुह जो उथण सां ई प्रभु शक्ति ॾे त ॿियनि जे लाइ वधि में वधि करे सघूं, पाण लाइ न जियूं। स्टिल मानी घर जी मां ई ठाहींदी आहियां। अञा ताईं सभु विढ़ंदा आहिनि भई तूं चरी आई आहीं, हेॾो तव्हां वटि पैसो, हेॾी पेंशन। मां चयो उहा ॻाल्हि कोन्हे, जेका भावना मां पंहिंजी भई पत्नीअ जे रूप में, माउ जे रूप में भावना रखी ठाहींदसि, उन खाधे जो सवादु कणा प्रसाद जहिड़ो थींदो, उन में पॉज़िटिविटी ईंदी। इन करे मानी त मां पाण ई ठाहींदसि जेसि ताईं मालिक शक्ति ॾिए थो। त इहो घर जो सहयोग सां ई करे सघिया हूंदा न? बिल्कुलु बिल्कुलु, मां त मञंदी आहियां मुंहिंजे हस्बैंड जो तमामु घणो कंट्रीब्यूशन आहे। इवन उन पंहिंजी तरक़ीअ खे रोके, भली डिपार्टमेंटल तरक़ियूं वरितऊं, ही वॉज सीनियर अकाउंट्स ऑफिसर अप टू रिटायरमेंट, पर तॾहिं बि उनजो जेको ॿियो सोशल इंट्रस्ट हुआ, उहे हुन सभु ॼण मूंखे समेटे ॾिना त तूं वध अॻियां, तूं वधंदी रह। अखिल भारत सिंधी ॿोली ऐं साहित्य सभा सां बि तव्हां काफ़ी वक़्त खां गॾु आहियो, एसोसिएटेड आहियो। तव्हां सम्मेलन बि अटेंड कया, मां सम्झां थी 86 में बड़ौदा में बि हुआ। बड़ौदा में हुअसि, बिल्कुलु बड़ौदा में हुअसि। उते मूं पेपर पढ़ियो स्त्रियुनि जो योगदान। खंडवा माली सेमिनार में हुआसीं, लखनऊ सम्मेलन में हुअसि। सभा सां मां चङो अॻु, सभा जे लाइ मूं हरी इम्थाणीअ खे चयो त मां बॉम्बे वञा त हुअं ई थी MA जे लाइ। माउंट आबू में सेमिनार हो, मूं चयोमांसि मूंखे भाड़ो भुतो कुझु न खपे, पर हिकिड़ो फॉर्मल ख़त त अचे त भई तूं बि अची अटेंड कर। पोइ मूंखे कीरत बाबाणीअ पोस्ट कार्ड लिखियो त असांखे ॾाढी ख़ुशी आहे, नई टहीअ जो को ॿारु चवे थो मां सेमिनार में अचां, तूं असांजे सम्मेलन में असांजे अखियुनि ते आई, महिरबानी करे अचु। उहो मुंहिंजो पहिरियों सम्मेलन हो, 81 में 80 में ईअं थियो हो। उन खां पोइ त सभा सां ॼण दिलि लॻी वई। पोइ त सभा जूं मीटिंग्स, सभा जे एग्ज़िक्यूटिव में कीरत खां वठी रहियसि। ऐं उते कीरत ऐं मालीअ जो सभा लाइ त्याग ॾिसी मां ॾाढी मुतासिर थियसि, छो जो मीटिंग जे लाइ हिकु साइड जो भाड़ो ॾींदा हुआ, पर माली ऐं कीरत कुझु कोन खणंदा हुआ। चवंदा हुआ संस्थाऊं पंहिंजूं धीअरूं भेनरूं आहिनि, उन्हनि खे जेतिरो ॾिजे ओतिरो सुठो, उन्हनि मां वठिबो कीअं, त उहे ई संस्कार असां में बि पइजी विया। असीं बि पोइ पुष्पा माली जे घर हिकु दफ़ो मीटिंग थी हुई, उनजे घर में ई रखियूं, तॾहिं भाड़ो हिकु साइड जो ॾिनो पियो। मूं चयो मां न वठंदसि। जॾहिं वरी मस्त जो हिननि सां कुझु इख़्तिलाफ़ु थियो ऐं हुन नई संस्था ठाही, त 2-3 सालनि खां पोइ ई हुन चयो भई मुंहिंजा बि पर्पज़ साॻिया आहिनि, तव्हां मुंहिंजे सेमिनार में ज़रूरु अचो। त मां, ॼेठो लालवाणी, लक्ष्मण भंभाणी, 4-5 ॼणा सभा जा एग्ज़िक्यूटिव जा या कंहिं न कंहिं विंग जा अध्यक्ष उन वटि वियासीं। कहिड़े साल जी ॻाल्हि आहे? इहा मां सम्झां थी 86-87 जी हूंदी। 85 में हिन बर्पा कई, पोइ लोनावाला में सेमिनार हो त उते असां वियासीं प्रोग्राम में। त थोरो तत्कालीन अध्यक्ष जेको सुंदर, उन नाराज़गी ॾेखारी, चयोमांसि ॾिस सुंदर अगनाणी, त उन चयो भई तव्हां हिकिड़ी संस्था सां जुड़ियल आहियो। चयोमांसि ॿी संस्था जो बि पर्पज़ साहित्य ऐं ॿोलीअ जो वाधारो आहे, उन में असां का बि सभा जी ऑन द कंट्री साराई कई हूंदी। मां त हर पेपर में पहिरीं सभा खे चाढ़ींदी आहियां। त ऐं मस्त खे बि इहो चयोमांसि भई जंहिंजो जेको योगदान आहे उहो ॻाइबो, पेरेंट बॉडी हू आहे। सिंधी ॿोली जी हलचल में, जोड़ जक में सिंधी आणणु सभु सभा जो कमु हो, त उनखे त मां साराईंदसि, कंहिंजो बि पेपर हुजे, कहिड़े बि टॉपिक जो। पोइ 2 साल खनि हुन सां ईअं वियसि। पोइ हुन मूंखे चयो भई तुंहिंजो ॻाल्हाइणु ॾाढो इफेक्टिव आहे, त तूं सदर थी असांजे प्रचार सभा जी। चयो मां सदर जे मां अञा लाइक़ु कोन आहियां। ऐं सभा जहिड़ी संस्था पोपटीअ जहिड़ीअ खे सदर जे ज़िमेदारी न ॾिनी, जनरल सेक्रेटरी रही हुआ। मां हिकदमि सदर थियां, मुंहिंजो कॉन्शियस अलाउ नथो करे। अहिड़े नमूने हले पियो, अञा ताईं भॻवान जी दया सां निभायूं पिया। ऐं प्रचार सभा खे मूं इहा बि शर्त विधी हुई त नई जनरेशन खे तूं घुराए, कॉलेज जा स्टूडेंट, स्कूलनि जा स्टूडेंट, उन्हनि जूं कॉम्पिटिशन्स कराए, असीं अच्छे मथे वारा साॻिया साॻिया माण्हू अची सेमिनार में ताड़ियूं वॼाए घर वञूं, ॿोली कहिड़ी वधंदी हुन सां। ऐं पोइ हुन तॾहिं इहो कमु कयो हो, मस्तु तमामु घणो कमु कयो। कॉलेजिस जूं कॉम्पिटिशन्स करायईं, तकरीर चटाभेटी, कविता चटाभेटी, ऐं दूरदर्शन ऐं रेडियो ते नई टहीअ खे काफ़ी चांसिस वठी ॾिनई। त इन दिशा में प्रचार सभा कमु कया। ॿियो कमु कयूं जीअरी शख़्सियत ते सेमिनार,
मरण खां पोइ भले असां फ़ोटो ते मणे मालाऊं पायूं, पर ज़िंदह रहंदे केरु ॾिसंदो भई मूं ते माण्हुनि ॻाल्हायो आहे, मुंहिंजी साराह बि थी आहे, मुंहिंजी कमियूं बि आयूं आहिनि, त पोइ उन ॻाल्हि जी अहमियत वधी वेंदी। त इन सिलसिले में प्रचार सभा अॼु ताईं 1985 खां शुरू थी आहे ऐं 126-27 सेमिनार करे चुकी आहे। खेसि घणनि इनामनि, मान, सन्माननि सां नवाज़ो वियो आहे। साहित्य अकेडमी पारां तर्जुमे जो राष्ट्रीय इनाम, कबीर ग्रंथावलीअ जे काव्य अनुवाद ते NCPSL पारां 50,000 2013 में, सामी सन्मान राजस्थान सिंधी अकेडमीअ पारां साहित्य जो सभ खां वॾो इनाम, दिल्ली सिंधी अकेडमीअ पारां तहलीमी इनाम, राजस्थान सरकार पारां बहितरीन अध्यापिका सन्मान, अखिल भारत सिंधी ॿोली ऐं साहित्य सभा पारां कॉलेजी तहलीम लाइ इनाम, मारूई संस्था पारां गोल्ड मेडल, भारतीय अनुवाद परिषद पारां इनाम ऐं द्वागेश उपाधि, साहित्य भूषण, नारी गौरव, सुलोचनी लेखिका, अखिल भारत सिंधी ॿोली ऐं साहित्य सभा पारां इनाम 2019 में, सिंधु संस्कृति प्रसार संस्था जयपुर पारां बहितरीन साहित्यकार सन्मान 2020 में 25,000 रुपया, प्रियदर्शनी अकेडमी पारां 25,000 रुपया ऐं राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद भारत सरकार पारां आजीवन साहित्यकार सन्मान में 5 लाख रुपया। तंहिं हूंदे बि मूंखे जेको वधीक ख़ुशीअ वारो अवार्ड लॻो जंहिं ते मां प्राउड करे सघां, उहो हो नेशनल अवार्ड ऑफ ट्रांसलेशन बाय साहित्य अकेडमी। त मूं कबीर ग्रंथावली जो सिंधी अनुवाद कयो ऐं दोहा दोहनि में 1000 दोहा ऐं सबद उन ई मीटर में, उन ई फॉर्म में, उन ई वज़न में कया हुआ। त जेको सवलो कमु कोन्हे को तमामु ॾुखियो, उन में मूंखे 5 साल लॻा। मूं 20 कबीर टीकाऊं पढ़ियूं, तॾहिं वञी मां पाण खे लाइक़ु सम्झो त हाणे करे थी सघां। त उन ते मूंखे नेशनल अवार्ड मिलियो ऐं उहो अवार्ड फंक्शन बेंगलोर में थियो हो। उन फंक्शन खे मां विसारे ई न थी सघां, ॾाढो सम्मानित हो। ऐं असां सभिनी अनुवादकनि जा वॾा वॾा फ़ोटो, उन जे हेठां किताब जो नालो मूल किताबु, ट्रांसलेशन जो किताबु, वरी अंदरि जेको गरिमा में वातावरण हो। एंटर थियासीं हिते त पुष्प वृष्टि, बैंड बाजा, ॼण को वॾो फतह करे आया आहियूं किलो या कंहिं दुश्मन खे जीते आया आहियूं। त तमामु ग्रेसफुल हो। हिकु रुॻो मूंखे तकलीफ़ थी त सिंधी बेंगलोर में रहंदा घणेई हूंदा, सभिनी नेशनल पेपर्स में हिन जी एडवर्टाइज़ हुई, हिकु बि ऑडियंस में सिंधी कोन आयो भई असांजी कंहिं सिंधी भेण खे इनाम थो मिले। त ओॾीमहिल मूंखे लॻो त सच था माण्हू चवनि त सिंधियुनि जो रुॻो पैसे कमाइण में मोह आहे, लिटरेचर ऐं कल्चर खां कटियल आहिनि। बाक़ी पर्सनली मुंहिंजे लाइ उहा वॾी अचीवमेंट हुई। नंढड़ी उमिरि में ई काफ़ी अचीवमेंट हासिल कयूं आहिनि। जी जी जी। त ऐं घणे भाङे मां सम्झां थी औरतूं इन फील्ड में घटि हूंदियूं घटि मर्दनि जे पेट में। बिल्कुलु। घणेई मौक़ा अहिड़ा बि हूंदा की तव्हां अकेली हा। स्त्री हुजो ऐं ॿिया मर्द सभु हुजनि। मर्द, घणेई दफ़ा ईअं घणेई थियो दफ़ा। हूंदो। त तव्हांजो पंहिंजो कहिड़ो आज़मूदो आहे? पुरुष जाति मां तमामु घणी रिस्पेक्ट मिली, प्यार मिलियो, वात्सल्य मिलियो, ममता मिली। हेतिरी माना 200 सेमिनार अटेंड कया हूंदा, पर मूंखे नथो यादि अचे त कंहिंजे नज़र मां मूंखे का बुराई नज़र अचे या मां छिती थी पवां या मां घूरे निहारियां। तमामु घणी रिस्पेक्ट मिली मूंखे हराईंदा। त इन करे मां कॾहिं पुरुष जी खिलाफ़त न कंदी आहियां। असां हिक ॿिए जा पूरा हिक ई सिके जा 2 पहलू आहियूं। समाज खे हलाइणो आहे त हिकिड़ो फीथो जेकॾहिं टिप थी साइकिल जो हूंदो, ॿियो ट्रक जो हूंदो, त कोन गाॾो हलंदो। ॿई समान लेवल जा हुजनि। सिंधीअ में लेखिकाउनि जंहिंमें असां जेके झूनियुनि जेके लेखिकाऊं आहिनि उन्हनि खे यादि कयूं त सुंदरी, उत्तम चंदाणी, कला प्रकाश, तारा मीरचंदाणी वग़ैरह वग़ैरह। हाणे इन्हनि सभिनी जो सिंधी अदब में तमामु घणो रोल रहियो आहे। ऐं हिन वक़्तु मूंखे जेको नज़र में थो अचे त सॼे हिंदुस्तान में सभ खां वधीक सरगर्म अजमेर जी डॉक्टर कमला गोकलाणी आहे। हाणे जेकॾहिं कहाणी जी ॻाल्हि कजे त कहाणीअ में भक्ति आहे, कविता में भक्ति आहे,
मज़मून, तबसरा, मकाला वग़ैरह वग़ैरह ऐं का बि फील्ड मां सम्झां थो अदब जी उन बाक़ी न रखी आहे। ऐं उन सां गॾोगॾु के सुहिणियूं चीज़ूं जेके ॿियनि ॿोलियुनि में उपलब्ध आहिनि, मौजूदु आहिनि, उन्हनि सभिनी खे सिंधीअ में आणण जो कमु डॉक्टर कमला गोकलाणीअ तमामु सुहिणे नमूने में कयो आहे। सॼे देश जे अंदरि जुदा जुदा विषयनि ते, मौज़ूअनि ते जेके सिंधीअ में सेमिनार थी रहिया आहिनि, उन्हनि सभिनी में हिन जी जेका हाज़ुरी आहे, न सिर्फ़ु फिज़िकली हाज़ुरी हूंदी आहे, पर हुन जो जेको रोल हूंदो आहे, उन जी भूमिका हूंदी आहे, उहा बि तमामु घणी साराहण जोगी हूंदी आहे। मां ईअं खणी चवां थो उहा हिकु महिनती, बरजस्ती ऐं बहुमुखी अदीबा आहे ऐं जंहिं हिन फील्ड में तमामु घणो रोल अदा कयो आहे। मां ईअं खणी चवां त असांखे हीअ अॻिते तरक़ी कंदी रहे, तरक़ी त घणी कई अथई ऐं अञा बि घणो अॻिते वधे, अहिड़ी मुंहिंजी शुभकामना आहे। ऐं हेॾी सारी ज़िंदगी बिताइण खां पोइ जी तव्हां हाणे का अहिड़ो वाक़ियो या अहिड़ी ॻाल्हि जेका तव्हां खां विसरंदी न हुजे, तव्हांजे ज़हन में अॼु बि ताज़ी हुजे? उहो त ज़िंदगीअ चलचित्र वांगुरु फिरंदियूं रहंदियूं आहिनि, हासिलातूं बि ऐं जेके तकलीफ़ूं मिलियूं उहे बि। अॼु खां 5 साल अॻु ताईं जेके PhD जे लाइ मूंखे तकलीफ़ूं आयूं, उहे मूंखे थोरो तकलीफ़ ॾींदियूं हुयूं। ॼाणी वाणी जेके रंडकूं विधी वयूं, 4 साल थीसिस रोकी वई, पर कबीर ट्रांसलेट करण खां पोइ मुंहिंजी मेंटल मैच्योरिटी ॾाढी सुठी थी वई। मूंखे बिल्कुलु न हाणे वीचारनि में फ़र्क़ु, दुख कुझु बि कोन फ़र्क़ु, वीचारनि में फ़र्क़ु, ॾाढो फ़र्क़ु अची वियो आहे, ॾाढी मैच्योरिटी अची वई आहे। ऐं हीअ जेके इनामनि जूं ॻाल्हियूं तव्हां पुछूं, समाननि जूं पुछूं, उहे एतिरियूं ख़सीस कॾहिं कॾहिं बेमाना लॻंदियूं आहिनि, निरर्थक लॻंदियूं आहिनि त भई ज़िंदगीअ में हासिलु असांखे कुझु ॿियो करिणो आहे, पाण खे सुञाणणो आहे। पेही जा पाण में कय में रूह रिहाण, त न के ॾूंगर ॾेह में न का के चिनकाण, पुनू थियसि पाण ससुई ता सूर हुआ। त उहा स्टेज खपे पाण खे। उन असली मक़सदु जेको आहे मनुष्य जूण जो, उहो इहो ई आहे। तव्हां ॾिसो हिंदीअ में बि अमृता प्रीतम जहिड़ी, जंहिं घणे में घणो मोहबत ते लिखियो, इमरोज़ ते लिखियो, उहा बि लास्ट में पोइ स्पिरिचुअलिटी ॾे हली वई। जगत आडवाणीअ 100 किताब ट्रांसलेशन कराया ऐं उहे साईं बाबा जे शरण में वियो। त वॾा वॾा राइटर अल्टीमेटली उन पासे ई था वञनि। त मूंखे लॻंदो आहे कबीर ट्रांसलेट करण खां पोइ मुंहिंजी मनोवृत्ति बि उन पासे वधी वई। तव्हांजो कहिड़ो वीचार आहे सिंधी ॿोलीअ जे आईंदे जे बारे में, ऐं इन बनिस्बत तव्हां नई टहीअ खे कहिड़ो संदेश ॾींदा? प्यारी शोभा, हालतूं त नासाज़ आहिनि। नई टही छा, 2 पीढ़ियूं असांखां कटिजी चुकियूं आहिनि। हुन जा गुनहगार असीं बयूं, असांजा वॾा बि थी था सघनि, पर मां अलाए छो ॾाढी आशावादी आहियां। हिकु त सिंधी रुॻो भारत में कोन था रहनि, ऑल ओवर वर्ल्ड आहिनि। पाकिस्तान में 3 करोड़ सिंधी आहिनि, उहे पाण में निज सिंधी ॻाल्हाइनि था। 7-8 यूनिवर्सिटीज़ आहिनि ओनली फॉर सिंधीज़। त इन करे आईंदो ऊंदाहियो आहे, इहो मां नथी मञा। सिंधी ॿोली जेसिताईं काइनात आहे तेसिताईं क़ाइमु रहंदी, असांजी सभ्यता संस्कृति क़ाइमु रहंदी। ॿियो हाणे रूसो जो जेको आंदोलन हलियो, बैक टू रूट, पंहिंजे जड़ुनि ॾे वापसि मोटो, उन खां असांजो पढ़ियल लिखियल नौजवान मुतासिर थियो आहे। उहो चाहे थो त मां बि पंहिंजे जड़ुनि ॾे मोटी हलां। जॾहिं उनखे दोस्त चवनि था सिंधु घाटी सभ्यता का नाम सिंधु है, तू बि तो यार सिंधी है, त हू ॾाढे फ़ख्र सां थो चवे त पहिरीं मूंखे सम्झायो त मुंहिंजे दोस्त मूंखे इहो तानो छो हयो, ऐं पोइ हुनखे असां एक्सप्लेन था करियूं। त उन में इहा सुजागी आई आहे त मां सिंधी हुजण ते फ़ख्रु महसूसु करियां। मूंखे प्राउड थियणु खपे त आई एम सिंधी। फ़ख्र साण चओ तूं सिंधी आऊं आहियां, सिंधी क़ौम मुंहिंजी, सिंधी मां सॾायां। त हर नौजवान में इहो अचणु खपे जज़्बो त मूंखे सिंधी हुजणु मुंहिंजे लाइ का शर्म जी ॻाल्हि कोन्हे, पर फ़ख्र जी ॻाल्हि आहे। असां उनखे वॾियूं वॾियुनि शख़्सियतुनि खां वीचार में वाक़िफ़ करायूं, उन्हनि खे ॿुधायूं त फिल्म लाइन में असांजूं हीअ हस्तियूं आहिनि, राइटर्स असांजा हीअ आहिनि, वॾा वॾा बिज़नेसमैन हीअ आहिनि, पॉलिटिक्स में सियासत में असांजा हीअ माण्हू आहिनि, त उन्हनि मां प्रेरणा वठी हू बि वधनि। बाक़ी जेका तो ॻाल्हि कई भई सिंधी साहित्य में नौजवान टही कीअं जुड़े बि थी, पर उॿाहिरी आहे ॾाढी। नई टहीअ में सब्र कोन्हे, भई थोरो थधो करे खाइजे,
रख त ठरे पोइ खाइजे, उहो कोन्हे। 2 कहाणियूं लिखियूं त मां इनाम बि वठां, मां टीवीअ ते बि अची वञा, मुंहिंजी रेडियो ते बि इंटरव्यू थी वञे, मूं ते डॉक्यूमेंट्रीज़ बि ठही वञनि, उहो न हुअणु खपे। 100,000 शयूं पढ़ो, उन खां पोइ हिकु लिखण जी ज़रूरत करियो। जॾहिं उहो तपस्या जो भाव हूंदो, उहो ई पेई जा पाण में वारी ॻाल्हि थी वई, तपस्या जो भाव ईंदो, डिवोशन जो भाव ईंदो, त पोइ मूंखे यकीन आहे त सिंधी ॿोलीअ में नवां साहित्यकार बि पैदा थींदा, संगीतकार बि पैदा थींदा, पाठक बि पैदा थींदा। हीअ जेका असांजी टीम असांजो इंटरव्यू वठी रही आहे, उन्हनि में केरु वॾो आहे, केरु ॿुढो आहे, सभु नौजवान आहिनि, सभु सिंधीअ लाइ पिया कनि, त उन्हनि में कंहिं त सुजाॻी आंदी हूंदी न। हिते रुॻो प्रोफेशनल थियण सां हू एतिरो कमु न करे सघंदा, हुननि खे रुॻो कमाइणो हुजे त सिंधीअ में कमाइण जो तमामु घणो, ॾाढी सघ आहे, असीं सॼी दुनिया खे हेठि करे था सघूं। असीं हुआसीं ग्वालियर में, ऐं माधवराव सिंधिया NCPSL जो चेयरमैन हो, त उन चयो ॿाहिरि निकितो, महल में मीटिंग रखियईं पंहिंजे महिलात में, जिते रेल लाइन ईंदी आहे, ॿाहिरि निकिरी मूंखे ॾेखारियईं। मां अकेली लेडी मेंबर जेका तो ॻाल्हि कई न, इलाहियुनि संस्थाउनि जी मां ओनली मेंबर रही आहियां, पदाधिकारी रही आहियां। ॿाहिरि मूंखे घर ॾेखारियईं, चईं कमला जी जब सिंधी आए थे पार्टीशन के बाद तो मेरे पिताजी ने उनको 8 आने गज़ में ज़मीन दी थी। हमें कभी कभी होता था कि इतनी सस्ती बेची, पर अब मैं बहुत खुश हूँ क्योंकि सिंधियों ने मेरे जैसे महल खड़े कर लिए। अगर मैं किसी स्थानीय व्यक्ति को देता तो वो 1 मंजिला घर रहता। अब मैं बहुत खुश हूँ कि मैंने ऐसे समुदाय को, ऐसी कम्युनिटी को लायक समझा कि सबने महल बना लिए। तो आपकी उस मेहनत को, आपके जज्बे को, आपके परिश्रम को मैं सैल्यूट करता हूँ। जॾहिं एॾा वॾा वॾा भारत सरकार जो शिक्षा मंत्री इहा ॻाल्हि चवे थो त नौजवान टही उन्हनि मां छो न प्रेरणा हासिल करे। हाणे इहो वक़्तु अची वियो आहे जो असीं पैसे सां गॾु राजनीतिअ में, प्रशासन में अॻिते वधूं, पढ़ाई जाम करियूं ऐं साबित करे ॾेखारियूं भारतवासियुनि जे अॻियां त सिंधी रुॻो वापारी क़ौम कोन्हे, पर उहे देश लाइ योगदान ॾींदा, तइलीम लाइ योगदान ॾींदा, अदब लाइ योगदान ॾींदा, संगीत लाइ ॾींदा, नाटक लाइ ॾींदा, कलाउनि लाइ ॾींदा। हर फील्ड में सिंधी रुतबे सां हलंदो। आहिनि बि फिल्म लाइन में घणेई आहिनि, त इहो जज़्बो अचे, इहा भावना क़दुरु शनासीअ जी अचे त पोइ कोई लहर लोॾो कोन्हे, आईंदो रोशन आहे, उज्जवल आहे। अॻिते हली हिते बि सिंधी यूनिवर्सिटी ठहंदी, सिंधी शोध पीठ 6 यूनिवर्सिटियुनि में खुलिया आहिनि, हायर एजुकेशन में अची विया आहियूं। सो इन करे काई डप जी ॻाल्हि कोन्हे, असां सभु मिलियल जुलियल रूप सां कोशिशूं कंदासीं त घणे खएं छप्पर खॼी वेंदो। कृष्ण भॻवान बि रुॻो चीच रखी हुई, गोवर्धन पर्वत सभिनी ग्वालनि गॾिजी खयों, असीं सभु गॾिजी जेको जिते आहे हिकिड़ो 1 पॉइंटेड प्रोग्राम खणी हले त ईंदड़ 10 सालनि में थी सघे थो अॻे खां वधीक हालतूं सणायूं थियनि। आमीन। डॉक्टर कमला गोकलाणीअ जो सिंधी तोड़े हिंदी साहित्यिक ऐं तइलीमी खेत्रनि में झझो योगदान आहे। समूरी सिंधी जातीअ खे डॉक्टर कमला गोकलाणीअ ते नाज़ आहे। प्रभुअ दर प्रार्थना आहे त खेसि वॾी हयाती ऐं सुठी सिहत बख़्शे, जीअं हूअ अञा बि सिंधी तोड़े हिंदी साहित्य जा घड़ा भरींदी रहे।